अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार मां हां फराशा। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं इसराइल जा ईरान मथां हमला, 6 ॿारनि समेत 24 ॼणा शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। ईरानी मीडिया मूजिबि हमलनि में तेहरान जूं 3 रिहायशी इमारतूं मुकमल तौर ते तबाह थी वयूं, 50 खे नुक़सान पहुतो आहे। मस्जिद, यूनिवर्सिटी ऐं गैस स्टेशन खे बि निशानो बणायो वियो। ईरानी मीडिया जो वधीक चवणु आहे त क़ुम शहर में रिहायशी इमारत खे निशानो बणायो वियो आहे, जंहिं में 5 ॼणा शहीद थी विया। बेरूत मथां इसराइल जे बमबारीअ में 8 ॼणा शहीद ऐं 5 ज़ख़्मी थी पिया। ईरान जो जवाबी हमलो, इसराइल मथां मिसाइलनि जी बरसात करे छॾी। तिल अबीब में इमारत तबाह, विच इसराइल में 15 इमारतुनि खे नुक़सान पहुतो। हैफा में इमारत मां केतिरनि ई कलाकनि खां पोइ 2 लाश कढिया विया, ॿियनि जी ॻोल्हा जारी। मिसाइल हमले में घणमाड़ इमारत तबाह थियण करे 4 ॼणा दॿिजी विया हुआ ऐं 4 ज़ख़्मी थी पिया हुआ। अमेरिका ऐं ईरान विच में 45 ॾींहनि जी जंगबंदीअ लाइ कोशिशूं तेज़। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त अमेरिका, ईरान ऐं इलाक़ाई सालसनि विच में 45 ॾींहनि जी जंगबंदीअ जे शर्तुनि ते ॻाल्हि ॿोल हली रही आहे, जेका जंग जे मुस्तक़िल ख़ात्मे जो बाहिस बणिजी सघे थी। 48 कलाकनि में जुज़वी मुआहिदे ते पहुचण जा इम्कान घटि आहिनि, पर उहा आख़िरी कोशिश जंग में इज़ाफ़े खे रोकण जो वाहिद मौक़ियो आहे। मीडिया रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त ॿियो मरहलो जंग जे ख़ात्मे ते मुआहिदो हूंदो। ॻाल्हियुनि लाइ वधीक वक़्त जी ज़रूरत पवण ते जंगबंदीअ में वाध करे सघिजे थी। अमेरिका ऐं ईरान सां राब्तनि में पाकिस्तान, मिस्र ऐं ॿिया मुल्क बि शामिल आहिनि। मीरपुर ख़ासि वेझो नारी कार इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़तल ॻोठ नज़दीक आबाद में 22 वरनि जी हसीना सोलंगीअ खे मुबैना तौर मुड़िस ऐं ॾेर गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ज़रियनि मूजिबि थाण पुलिस मक़तूला नारीअ जे मुड़िस खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो।